हर साल जॾहिं बि रमज़ानुल मुबारक जो महीनो ईंदो आहे त इन खां अॻु हुकूमत तरफ़ां आवाम खे ख़ासि करे खाधे पीते जी शयुनि ते सब्सिडी ॾियण जा ऐलान कया वेंदा आहिनि ऐं इन सिलसिले में हिन भलारे महीने खां अॻु ई रमज़ान पैकेज जी मंज़ूरी ॾिनी वेंदी आहे। पर अफ़सोस त उहे ऐलानियल सब्सिडीज़ ऐं रियायतुनि जा ऐलान बेलाभ ई साबित थी वेंदा आहिनि, छाकाणि त रोज़नि जो महीनो अञा ईंदो ई नाहे त इन खां अॻु ई मुल्क में हथरादू महांगाई जो तूफ़ान बर्पा कयो वेंदो आहे। खीर, भाॼियुनि, फ्रूट, मशरूबात ऐं गोश्त समेत खाधे पीते जे समूरियुनि शयुनि जे अघनि में अज़ाफ़ो रिकॉर्ड सतह ताईं पहुची वेंदो आहे। हिन भेरे बि रमज़ानुल मुबारक में खाधे पीते जे शयुनि जे क़ीमतनि में वाधि कंहिं खां ॻुझी नाहे, पर प्राइस कंट्रोल मैनेजमेंट जो को नालो निशान नज़र नथो अचे। ॿियो त असां वटि मुनाफ़ेख़ोरनि जा बि हथ ड्रिघा हुजण करे उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाइयूं करण जी ज़हमत नथी कई वञे। जेतोणीकि उन्हनि मुनाफ़ेख़ोरनि ख़िलाफ़ु कार्रवाइयुनि लाइ ज़िले ऐं तालुके सतह ते कमेटियूं बि जोड़ियूं वेंदियूं आहिनि, पर उहे घणे भाङे गैरफ़ाल ई हुजनि थियूं। नतीजे में रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो हुजे या साल जा बाक़ी 11 महीना, इन सॼे अरसे दौरान मुनाफ़ेख़ोरनि ऐं अघु वधाईंदड़ माफ़िया खे खुलियल छूट मिलियल रहे थी। रहियो सुवाल यूटिलिटी स्टोरनि तां मिलंदड़ शयुनि जे मयार जो, त उन जूं काफ़ी भेरा शिकायतूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि त अटे, दालियुनि ऐं गेह खां वेंदे मुख़्तलिफ़ अहिड़ियूं शयूं विकिरो कयूं वञनि थियूं जेके क़ाबिल इस्तेमालु न आहिनि हूंदियूं। इन करे मजबूरन आम माण्हू यूटिलिटी स्टोरनि बजाए ॿाहिरिएं दुकाननि तां शयूं ख़रीद करे थो। तंहिं करे यूटिलिटी स्टोर तां मिलंदड़ शयुनि जे मयार खे बि बहितर बणाइणु ज़रूरी आहे। बहरहाल हुक्मराननि खे संजीदगी सां सोचणु घुरिजे त मौजूदा दौर में ग़रीब माण्हुनि लाइ कमाइण ऐं हिकु वेलो मानी खाइण बि ॾुखियो थी पियो आहे। अहिड़ी सूरत हाल में महांगाई ते ज़ाब्तो न आंदो वियो त नईं जोड़ियल हुकूमत लाइ बि सुवाल उथंदा। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।